गुज़िरियल तेल अघनि में वाधि कई वई। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाधि खां पोइ पूरे मुल्क में ही अवाम परेशान आहे ऐं अॼु ॿिए ॾींहुं बि सख़्तु रद्दअमल ॾिनो पियो वञे। पेट्रोल पंप्स ते ईंदड़ शहरनि तरफ़ां पेट्रोल भराइण दौरान ॻणती जो इज़हार कयो वियो आहे, जिन जो चवणु आहे त पेट्रोल महांगो थियण खां पोइ हर शइ महांगी थी वई आहे। कराची जे हिकु पेट्रोल पंप ते मौजूदु आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद मीनाणी। उन सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। शाहिद, आगाह कजो, माण्हू तमामु घणो ॻणती जो इज़हार कनि पिया। शाहिद, आवाज़ पहुंचे पियो अवां ताईं? शाहिद, आवाज़ पहुंचे पियो अवां ताईं? जी बिल्कुल। कल वफ़ाक़ी हुकूमत जो पेट्रोल ऐं डीज़ल की क़ीमतुनि में वाधि जो ऐलान किया है। उन खां पोइ कल खां ही कराची शहर जा जेके पेट्रोल पंप आहिनि उन्हनि अमल दरामद जो है वो मुकम्मल तौर ते शुरू करे छॾियो आहे। कराची जा जेके शहरी आहिनि उहे तमामु घणो परेशान थिया आहिनि। जॾहिं त कल जॾहिं इहा वफ़ाक़ी हुकूमत ओचितो जेको पेट्रोल ऐं डीज़ल की क़ीमतुनि में वाधि जो नोटिफिकेशन जारी किया है, ऐलान इहो कयो वियो। तो उन खां पोइ कराची शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि नाज़ नाज़माबाद, कयूमाबाद, अख्तर कॉलोनी समेत मेन कोरंगी रोड ॿियनि इलाइक़नि में जेके पेट्रोल पंप आहिनि उते शहरियनि ऐं पेट्रोल पंप की इंतज़ामिया विच में छिकताण भी थींदी रही है। उन दौरान चक्रियूं भी थींदी रहियूं। अॼु कल जेको मोकल जो ॾींहुं हुयो त अवाम जेको आहे उहो तमामु घटि ॿाहिरि निकितो हुयो, छाकाणि ऑफिस जो मोकल हुई ऐं शहरी जेको आहे उहो घरनि ताईं महदूद हुआ। पर अॼु पहिरियों जेको आहे वर्किंग ॾींहुं आहे, उन ते बि असांखे पेट्रोल पंप ते शहरियनि ऐं पेट्रोल पंप की इंतज़ामिया विच में जेके उहे झड़पूं ॾिसण में अचनि पियूं। पब्लिक ट्रांसपोर्ट की जेकॾहिं ॻाल्हि कजे त कराची शहर में जेका मिनी बसूं ऐं कोचिस जेके हलनि थियूं पियूं उन्हनि बि पंहिंजा मनपसंद भाड़ा जेके आहिनि उहे मुक़ररु करे छॾिया आहिनि। सिंध हुकूमत जो जेको ट्रांसपोर्ट खातो आहे उन पारां जेको आहे ट्रांसपोर्टनि सां कंहिं बि क़िस्म जी इन हवाले सां का वेहक न कई वई आहे, न ई का मुशावरत कई वई आहे नए भाड़नि जे हवाले सां। त जेके मिनी बसूं आहिनि उन्हनि पंहिंजा मनपसंद भाड़ा मुक़ररु करे छॾिया आहिनि। उनखां अलावा कराची शहर खां मुख़्तलिफ़ ज़िलनि ॾांहुं वेंदड़ या मुख़्तलिफ़ सूबनि ॾांहुं वेंदड़ जेका ट्रांसपोर्ट आहे उन्हनि बि पंहिंजा मनपसंद भाड़ा जेके आहिनि उहे मुक़ररु करे छॾिया आहिनि। अॼु जेके ट्रांसपोर्टर आहिनि आल सिटी ट्रांसपोर्ट इतिहाद उन्हनि जो हिकिड़ो इजलास बि मुमकिन आहे त अॼु थिए, छाकाणि त उन इजलास में इहो फ़ैसिलो कयो वेंदो त डीज़ल ऐं पेट्रोल की क़ीमतुनि में जेको ओचितो वफ़ाक़ी हुकूमत वाधि कई आहे उनखां पोइ नवां भाड़ा जेके आहिनि उहे तय कया वेंदा। त हिन वक़्तु असां पेट्रोल पंप ते बीठल आहियूं। हिते पेट्रोल पंप ते असां शहरियनि सां बि जेके हिते पेट्रोल पंप ते मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, छाकाणि त इहे वफ़ाक़ी हुकूमत जेको पेट्रोल ऐं डीज़ल की क़ीमतुनि में जेको हर आए ॾींहुं वाधि करे पई त उन्हनि सां शहरियनि ते ऐं उन्हनि जी आम ज़िंदगी ते कहिड़ा असर पवनि था। त अॼु कल्ह जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर पेट्रोल ऐं डीज़ल की क़ीमतुनि में जेका वाधि जो ऐलान कयो आहे उनखां पोइ कीअं तव्हां हाणे ज़िंदगी गुज़ारींदा, कहिड़ो असरु पवंदो तव्हांजी आम ज़िंदगी ते? डेफिनेटली तमामु ॾुखी सूरत हाल आहे। जेको आहे सो हेॾो सारो पेट्रोल बम किरायो आहे वफ़ाक़ी हुकूमत। आम माण्हू जेको सैलरी क्लास तबिको आहे उनजे लाइ ज़िंदगी ॾाढी मुश्किल थी वई आहे। 200-250 रुपया पेट्रोल थी वियो आहे, 262 रुपया डीज़ल थी वियो आहे। ऐं सम्झां थो त अञा ई ॿुधूं पिया त 30 रुपया वधीक ॿिया वधाईंदा। त डेफिनेटली जेको सैलरी क्लास तबिको आहे उनजे लाइ ॾाढी मुश्किलात आहे। ऐं कराची जहिड़े शहर में जेको माण्हू 35 खां 40 हज़ार कमाए थो उनजो ॾिहाड़ी 300 खां 400-500 रुपया जो पेट्रोल ख़र्च थिए थो, त उहो ज़िंदगी कीअं गुज़ारे अहिड़े ॾुखी सूरत हाल में। त ऐं सम्झां थो हुकूमत खे के मुतबादिल तौर तरीक़ा बि अपनाइणु घुरिजनि, बजाए जो सॼो निज़ाम हिन पेट्रोलियम ते हलाइणु घुरिजे। उनखे इलेक्ट्रिक जेके गाॾियूं आहिनि उहे मुतारिफ़ जल्दी कराइणु घुरिजनि त जीअं माण्हू उन मां फ़ाइदो वठी सघनि, पेट्रोल जो पैसो बि बचे ऐं मुल्की नाणो बि थोरो बची सघे। जी तव्हां इन शहरियनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल की क़ीमतुनि में जेका वाधि कई वई आहे या वाधि बिना देरि ख़तमु कई वञे ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ऐं हिननि इहा बि घुर कई आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त जल्द इलेक्ट्रिक जेका ट्रांसपोर्ट आहे उहा मुतारिफ़ कराई वञे, जीअं पेट्रोल जो नाणो जेको आहे उहो बि बची सघे ऐं शहरियनि खे जेको आहे रिलीफ मिली सघे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।